सजावल शहर के वार्ड 6 जे गरीब घराणे में 35 साल औरत ज़ाहदा मलाह जेका गुज़िरियल 2 सालनि खां मैदे में गंढा थियण सबबि खट दाख़िल आहे। खट जे फ्रेम में हूअ बेवसी जी कंहिं तस्वीर जो ॾेख ॾेई रही आहे। जिते इंसान पेट जी बाहि हुजण लाइ पूरो न पवंदो हुजे उते बीमारी जो इलाज कराइण कंहिं क़यामत खां घटि न हूंदो। संदसि वारसनि वसाइर वसा न घटायो आहे, पर ज़ाहिदा जे अंदर में घर करे वेठल बीमारी खे कहिड़ी कल त जेके माण्हू वक़्त जे वेले लाइ परेशान हुजनि उहे लखे रुपयनि जे इलाज खे कीअं था मोड़ी सघनि। पर ज़ाहिदा पंहिंजे रब मंझां नाउमीद नाहे थी। हुनजो अखियूं अॼु बि कंहिं मसीहा जे लाइ मुंतज़र आहिनि त कोई मसीहा ख़ुदा जो फ़रिश्तो बणिजी संदसि वाहिर ज़रूरु कंदो। धीअ बीमार आहे, असां इलाज इलाही करायो पर असांखे पुॼंदो कोन्हे। असां कराची सिधी हेॾां जो कमाए, मुंहिंजा पुट मज़ूरी कनि वीचारा, कॾहिं आहे कॾहिं कोन्हे। असां पूरी कोन्ह थिए, छा कयूं? जेका असां दवा में लॻायूं कि पेट खां छा कयूं? कहिड़ी बीमारी आहे, घणो ख़र्चु अची वेंदो डॉक्टर चवंदा आहिनि? 2-2 लखनि जो था ॿुधाइनि, असीं ग़रीबी असांखे पुॼंदो कोन्हे का। चवनि था मैदे में गंढा हणनि असांखे पैचे कोन्हे का। केतिरे टाइम खां वठी खट ते पई हलाए? खट ते अचे 13-14 महीना थियणु पई आहे खट ते। पोइ हुनजो खाधो पीतो खाई सघे थी या न? कुझु जूस ज़रूरु थी पीए कंहिं महिल को पूरो अचे त 2 रुपया न त जूस पंहिंजे रोज़ु माना न ॿिए ॼण लपड़ी। ये मुझे भेण ज़ाहिदा नालो आहे। तकरीबन 2 साल का तमाम घणी बीमार रहे थी। साल में बिल्कुल माना खट दाख़िल थी रही है, जैमें खाइण में छॾे वई आहे। सिर्फ़ु ये जूस वगैरह थोड़ो पानी पी थी चमचनि ज़रिए। असां गरीब माण्हू मज़दूरी कंदा आहियूं। ॿियो मुंहिंजो भाउ ॿ रहंदा आहियूं, माउ पोड़ी आहे। घर जी हालत तमामु मज़दूरी करे पेट पालींदा आहियूं। भेण जो इलाही इलाज करायो पर को बि किथां फ़ाइदो कोन थियो। कराची, हैदराबाद, बदीन, ठटो जिते बि असांजी पहुचे थी वञी सघियासीं पिया असां इलाज करायो पर फ़ाइदो को बि न रहे थो। डॉक्टर ने ॿुधायो त मैदे में गंढा आहिनि, पर उनजी दवा खाइण सां वधीक ख़राबु थी पई। वधीक डॉक्टरनि प्राइवेट में ख़र्चु 2-3 लखनि जो ॿुधायो आहे, जंहिंमें असांजी पहुच न आहे। ऐं हाणे असीं अर्ज़ु कंदासीं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या जेके तरस वारा माण्हू आहिनि त असांखे जेकॾहिं ग़रीब सम्झी करे मदद कनि त उन महिरबानी थींदी। वधीक असांजो हाल को बि कोन्हे। असीं पेट बि कोन हाणे सम्झो खाई कोन था सघूं, एतिरो असांजी कमाई कोन्हे। थी सघे त असांजी मदद कई वञे, न त पोइ अलाह ते बार। पोइ हुनजो इलाज कराए पिया कोन पिया करायो? छाजे करे? पैसा कोन्हे।